गज़ा जी तबाही खां पोइ ट्रंप लखें फ़लस्तीनियुनि खे उर्दुन ऐं मिस्र में आबाद करण जी तजवीज़ ॾिनी आहे। उन खां पोइ पैदाइशी हक़नि जे क़ानून खे ख़तमु करण जो ऐलान कयो वियो आहे। माण्हुनि जे अक्सरियत लाइ हीउ हिकु वॾो सदमो आहे, पर इन्हनि सभिनी जे विच में ट्रंप नवंबर खां वठी हिन महिल ताईं $233 अरब आमदनीअ में इज़ाफ़ो कयो आहे। छा इहो सिर्फ़ु इत्तेफ़ाक़ आहे या कुझु ॿियो? ऐं इसराइल अमरीका खां कहिड़े बम जी घुर करे रहियो हो? छा अमरीका इहो बम इसराइल जे हवाले कयो या न, उन जो बि ज़िक्र कंदासीं। पर उन खां अॻु असांजे चैनल RFI जी सिंधी सर्विस खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे दॿायो त जीअं तव्हांखे ताज़ियूं अपडेट्स मिलंदियूं रहनि। दुनिया जो सभ खां वॾो सियासतदान या हथ जी सफ़ाईअ जो माहिर केरु? डोनाल्ड ट्रंप जी सियासत सदाईं हिकु मुंझियल धागे वांगुरु रही आहे। हर दफ़े का नई ॻाल्हि कई वेंदी आहे जेका दुनिया खे हैरान करे छॾींदी आहे। ट्रंप जी ताज़े बयाननि ऐं कारनामनि सां न रुॻो गज़ा पर सॼी दुनिया जे सियासी मैदाननि में छिकताण पैदा थी वई आहे। डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान में अमरीकी इमदाद ते हलंदड़ मनसूबा 90 ॾींहंनि जे लाइ बंदि करे छॾिया आहिनि। छा पाकिस्तान सां जुड़ियल अमरीकी मफ़ाद ख़तम थी चुका आहिनि या ट्रंप इमदादी प्रोग्राम्स बंदि करे पाकिस्तान ते को नओं दॿाउ विझणु चाहे थो? इन जो मक़सदु सियासी आहे या कुझु ॿियो? इहो त ईंदड़ वक़्त में खॼंदड़ क़दम ई ॿुधाईंदा। भारत जे हवाले सां उन छा कुझु चयो, अमरीकी मुतालबो छा आहे, इहो बि ज़िक्र कंदासीं। अमरीकी अमलदार पाकिस्तान में बंदि कयल मनसूबनि जो जाइज़ो वठंदा। 3 महीननि ताईं इहे पाकिस्तान में जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जे बाबति कयल फ़ैसिलनि ते कड़ी नज़र रखंदा। हाणोके अमरीकी फ़ैसिले सां गवर्नेंस सां जुड़ियल 11 मनसूबा बंदि थी विया आहिनि, जॾहिं त ज़राअत जा 5 मनसूबा लपेट में आया आहिनि। इक़्तिसादी ऐं सिहत जा 4 मनसूबा रुकिजी विया आहिनि। ॿियो त सभु पंहिंजी जाइ ते, पर जमहूरियत जे वाद वीज इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ जे मनसूबनि खे बि ताला लॻी विया आहिनि। छा डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान सां नाराज़ आहे? अगरि ईअं आहे त उन जी वजह छा आहे? छा चीन जी पाकिस्तान सां शराकतदारी ऐं रूस ॾे पाकिस्तान जो वधंदड़ लाड़ो अमरीकी इस्टेब्लिशमेंट लाइ ठीकु न आहे, या वरी मामिलो कुझु सियासी आहे? हूअं त ट्रंप हुकूमत यूक्रेन जो इमदाद बि बंदि करे छॾियो आहे। हालांकि रूस जे अॻियां मुआदो अटकाइण जे लाइ यूक्रेन खे अमरीकी इमदाद जी शदीद ज़रूरत आहे। अहिड़ीअ तरह ताइवान जो इमदाद बि बंदि करे छॾियो आहे, यानी ट्रंप इंतिज़ामिया बीजिंग सां बि छिकताण घटाइणु चाहे थी। अहिड़ी तरह पंहिंजे लाॾले मुल्क उर्दुन जो इमदाद बि बंदि करण जो हुकुम जारी करे छॾियो। उन जो वास्तो उर्दुन मां गज़ा जे मुतासिरनि लाइ वेंदड़ सामान सां आहे या का ॻाल्हि ॿी आहे? हाणोकी अमरीकी हुकूमत पंहिंजे मईशत मथां गैर ज़रूरी बोझ लाहिणु चाहे थी। हूअं बि हाणे अमरीका खे पाण बि डॉलर्स जी ज़रूरत आहे। उन लाइ त हुन सऊदी अरब सां शुरूआती तौर ते $600 बिलियन जो सीड़पकारीअ जो मुतालबो कयो आहे। छा हाणे ट्रंप भारत ते बि नज़र विधी आहे? मोदीअ सां टेलीफोन ते ॻाल्हाईंदे हुन चयो त उहो जदीद अमरीकी हथियार असां खां ख़रीद करे, छो त असांखे डॉलरनि जी ज़रूरत आहे। छा ट्रंप ॾखण एशिया में भारत मां वरी उमेद लॻाए वेठो आहे त हू चीन ऐं ॿियनि मुल्कनि मथां दॿाउ वधाइण में उन जो आलाइकार बणिजे? जॾहिं त ट्रंप पंहिंजे पुठिएं हुकूमत वारे दौर में भारत खे ग़लति तिजारती फ़ाइदो हासिल करण वारो मुल्क चई चुको आहे। ट्रंप जी तजवीज़ आहे त गज़ा खे मुकमल तौर ते साफ़ कयो वञे ऐं लखें बेघर फ़लस्तीनी उर्दुन ऐं मिस्र में महिमान बणाया वञनि। पर उर्दुन जे परॾेही वज़ीर जो चवणु आहे त फ़लस्तीनियुनि जी आबादकारी क़बूल करणु हिन लाइ नाक़ाबिले क़बूल आहे। मिस्री सदर अब्दुल फ़ताह बि ट्रंप खे जवाबु ॾींदे चयो त हीउ मनसूबो न रुॻो गैर अमली आहे, पर 1979 में मिस्र ऐं इसराइल जे विच में थियल अमन मुआहिदे खे बि ख़तरे में विझी सघे थो। हमास उन तजवीज़ ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो आहे ऐं चयो आहे त इहा गज़ा जी तामीर जी आड़ में फ़लस्तीनियुनि खे बेघर करण जी साज़िश आहे। अमरीका में बि ट्रंप हिकु ॿियो तारीख़ी फ़ैसिलो कयो। हुन ऐलान कयो आहे त हू पैदाइशी शोहरियत वारे क़ानून खे ख़तमु करे छॾींदो। हुन जो ख़्यालु आहे त इहो क़ानून गैर क़ानूनी तौर ते आयल मुहाजिरनि खे फ़ाइदो ॾेई सघे थो ऐं उन जे ख़ात्मे सां अमरीकी क़ानूननि खे मज़बूत करे सघिजे थो। पर क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त इहो क़दम आइन जी भञकड़ी आहे ऐं उन जो फ़ैसिलो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अदालतुनि में ई थी सघे थो।
अचो त कोलंबिया ॾांहुं हलूं था। ट्रंप कोलंबिया खे 25% टैक्स ऐं वीज़ा पाबंदियूं लागू करण जी धमकी ॾिनी आहे, छाकाणि त हुन अमेरिका मां नेकाली ॾींदड़नि खे क़बूल करण खां इनकार कयो आहे। कोलंबिया आख़िरकार गोॾनि भर अची बीठो आहे, उन्हनि माण्हुनि खे क़बूल करे वरितो अथसि जंहिंखां पोइ ट्रंप पाबंदियूं ख़तमु करे छॾियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं ट्रंप इंतिज़ामिया हिकु धमाकेदार ऐलान कयो त जेकॾहिं अफ़गानिस्तान में क़ैद अमेरिकियुनि खे आज़ादु न कयो वियो त तालिबान जे आला अॻवाननि ते वॾी रक़म जो इनाम रखियो वेंदो। अमेरिका जे परॾेही वज़ीर मार्को रोबियो इंकिशाफ़ कयो आहे त अफ़गानिस्तान में अमरीकी यरग़मालियुनि जो अंगो अॻे खां वधीक आहे ऐं तालिबान उन्हनि जे तादाद खे लिकायो आहे। मार्को रोबियो चयो त जेकॾहिं उहे ख़बरूं सही साबित थियूं त अमरीका खे फौरी तौर ते तालिबान अॻवाननि जे सिरनि ते इनामी रक़म रखणी पवंदी, जेको उसामा बिन लादन लाइ रखियल इनाम खां बि वधीक हूंदी। बाइडन जी हुकूमत वेंदे वेंदे अफ़गानिस्तान में क़ैद 2 अमेरिकी शहरियुनि खे आज़ादु कराए छॾियो, जॾहिं त हिकु अफ़गानी क़ैदी जेको अमेरिका जे क़ैद में हुयो बदिले में उनखे आज़ादु कयो वियो। अफ़गानिस्तान इस्लामी इमारात ॻाल्हियुनि ज़रिए मसइलनि जे हल खे सुठो सवण करार ॾिनो आहे ऐं कतर जा थोरा बि वञा आहिनि। न्यूयॉर्क टाइम्स बि उन जी तस्दीक़ कई आहे ऐं वधीक ॿुधायो त 2 अमरीकी शहरी अञा ताईं तालिबान जे कब्ज़े में आहिनि, जिन खे अमरीकी हमले में ऐमन अल ज़वाहिरी जे मौत खां पोइ गिरफ़्तार कयो वियो हुयो। ऐं आख़िर में 2000 पाउंड वज़नी बम जो ज़िक्र कयूं था जेके इसराइल खे ॾिना विया आहिनि। छा ही बम अमन लाइ आहिनि या विच ओभर में वधीक छिकताण पैदा करण लाइ? इहो हिकु अहिड़ो सुवालु आहे जंहिंजो जवाबु त सभु चङी तरह ॼाणनि था। इहे त हुआ ट्रंप जा ताज़ा तरीन कारनामा। हिकु तरफ़ गज़ा जे माण्हुनि जी बेचैनी, ॿिए तरफ़ उर्दुन ऐं मिस्र जी मज़बूत मुखालफ़त ऐं टे तरफ़ अमरीकी अवाम लाइ कानून में तब्दीलियूं। इहो सभु कुझु असांखे इहो सोचण ते मजबूर थो करे त सियासत में इंसानियत आहे किथे ऐं केतिरे वक़्त ताईं ताक़तवर क़ौमूं कमज़ोर क़ौमुनि खे पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ हलाइण जी कोशिश कंदियूं रहंदियूं। ट्रंप जे बयाननि ऐं कारनामनि खे ॾिसी हिकु ॻाल्हि त चिटी आहे त सियासत में जेकॾहिं मिज़ा, हैरानगी ऐं सनसनी ॾिसणी आहे त उन जो माहिर त ट्रंप ई आहे। ॿियो इहो त कहिड़ियूं ॻाल्हियूं रुॻो सियासी बयान आहिनि ऐं कहिड़ियुनि ते अमल थींदो, उन जो जवाबु त सिर्फ़ु वक़्तु ई ॾेई सघंदो। पर यादि रखो, तारीख़ ताक़तवरनि जे फ़ैसिलनि खे न, मज़लूमनि जे सब्र ऐं क़ुर्बानियुनि खे यादि रखंदी आहे। तारीख़ जो इहो ई सबक़ु आहे ऐं इहा ई उम्मीद। उन सिलसिले में अव्हां जो छा ख़्यालु आहे? पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।